अस्सलाम वालेकुम। 30 टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। मस्जिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में नारेबाज़ी जो केस इमरान खान, फवाद चौधरी, शेख रशीद, शहबाज गिल, शेख राशिद शफीक चौधरी, नसीम हसन, साहबजादा जहांगीर चीकू, अनिल मुसरत, नबील मुसरत, उमेर इलियास, आमिर इलियास, राना अब्दुल सत्तार, गौहर जीलानी, कासिम सूरी खिलाफ दाखिल। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जे भाइटे MNA शेख राशिद शफीक के इस्लामाबाद पहुचण ते FIA गिरफ़्तार करे वरितो। सऊदी अरब खां ख़ानगी एयरलाइन ज़रिए वापसि इस्लामाबाद एयरपोर्ट पहुचण ते FIA शेख राशिद शफीक खे हिरासत में वठी छॾियो। घरू वज़ीर राणा सनाउल्ला इमरान खान खे फितनो करार ॾींदे संदसि गिरफ़्तारी जो इशारो ॾेई छॾियो। राणा सनाउल्ला चयो आहे त इमरान खान फितनो आहे, खेसि गिरफ़्तार कयो वेंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जो तक़दुस पामाल कंदड़नि खिलाफ़ केस दाख़िल न करण जो को जवाज़ ई नाहे। जेको बि शहरी कार्रवाईअ लाइ ईंदो हुकूमत रुकावट न बणिजंदी। कुझु माण्हू अनिल मुसरत ऐं साहबजादा जहांगीर जी सरबराही में सऊदी अरब आया। उन्हनि जेको कमु कयो उन ते बिल्कुल बि माफ़ी नथी ॾेई सघिजे। इमरान खान नौजवान नस्ल खे गुमराह करण ते संदरो ॿधी बीठो आहे। सऊदी अरब कुझु माण्हुनि खे डिपोर्ट करण ऐं उन्हनि खिलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो कयो आहे। शेख रशीद जी प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ छा कंहिं सबूत जी ज़रूरत आहे? शेख रशीद पंहिंजे भाइटे जी गिरफ़्तारी जी मज़म्मत करे छॾी। शेख रशीद चयो आहे त हुकूमत इंतकाम ते लही आई आहे। केस दाख़िल थियण बाद 150 माण्हुनि जे घरनि ते छापा हया पिया वञनि। ही माण्हू जिते बि वेंदा हिननि जे खिलाफ़ नारा लॻंदा, माण्हुनि खे अंडा ऐं टमाटा हणंदा। शेख रशीद मूजिब हुननि मां को बि सऊदी अरब में न हो, पर उन्हनि खिलाफ़ केस दाख़िल कयो वियो। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त अञा त लांग मार्च जो ऐलान थियो आहे ऐं हुकूमत घबराइजी वई आहे। PTI जी क़यादत ते FIR दाख़िल करण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। जॾहिं दिमाग़ सुन थी वञे त अहिड़ियूं हरकतूं सुझंदियूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पहिरीं गैर मुल्की दौरे खां पोइ वतन वापसि पहुची वियो। सऊदी अरब जे दौरे खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ गॾियल अरब रियासतनि में पहुची अबू ज़हबी जे वली अहद शेख मोहम्मद बिन ज़ैद सां मुलाक़ात कई। गॾियल मुफ़ादनि ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते गौर कयो वियो। शेख मोहम्मद बिन ज़ैद उमीद ज़ाहिर कई आहे त शहबाज शरीफ जी क़यादत में पाकिस्तान वधीक तरक़ी कंदो। दाख़िल कार्रवाई नेब खां पुछण चाहियूं था, छा फराह खान खिलाफ़ केस ठहे थो? फराह खान 20 सालनि खां रियल इस्टेट सां लाॻापियल आहे। फराह खान पब्लिक ऑफिस होल्डर नाहे। PTI चेयरमैन इमरान खान इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मदीने में जंहिं वक़्तु वाक़ियो थियो उन वक़्तु असां दुआ में मसरूफ़ हुयासीं। चैलेंज थो करियां त ही जिते बि वेंदा उते साण इहो ई वर्ताव थींदो। पाकिस्तानी हिननि ते तमामु घणो कावड़ियल आहिनि। हिननि खिलाफ़ FIA जा केस तमामु घणा मज़बूत आहिनि। 40 खां 45 अरब रुपयनि जी करप्शन जो फ़ैसिलो थी चुको आहे। मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी पंहिंजी करप्शन जा केस ख़तम करण लाइ पाण खे NRO 2 ॾींदा ऐं हिक ॿिए जा केस ख़तम कंदा।
पाकिस्तान समेत सॼी दुनिया में अॼु पोरहतनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं कोठाए पोरहतनि लाइ जिदोजहद दौरान सिर घोरींदड़नि शिकागो जे शहीदनि खे भेट पेश कई पई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां पोरहतनि जे आलमी ॾिहाड़े ते दुनिया जे समूरनि पोरहतनि खे वाधायूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पोरहतनि जे आलमी ॾींहं ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त दुनिया जी तरक़ी पोरहतनि जी महिनत जो नतीजो आहे। शिकागो जे पोरहतनि जूं कुर्बानियूं हाणे आलमी तहरीक बणिजी वयूं आहिनि। अलाह ताला पोरहतनि खे पंहिंजो दोस्त करार ॾिनो आहे। चार्ज संभालींदे ई पोरहतनि जी घटि में घटि उजरत 25,000 कई। पोरहतनि जी सिहत ऐं हिफ़ाज़त लाइ ILO जूं ख़िदमतूं साराह जॻियूं आहिनि। पीपल्स पार्टी पोरहतनि जी वकील ऐं मुहाफ़िज़ी जो किरदार अदा कंदी रहंदी। पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं परॾेही मामलनि जे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पोरहतनि जे आलमी ॾींहं ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त जेसीं ताईं पोरहतनि जूं हालतूं तब्दील न थींदियूं जटादार तरक़ी जो ख्वाब अणपूरो रहंदो। शहीद भुट्टो जी लेबर पॉलिसी अॼु बि पोरहतनि जे हक़नि लाइ अहम दर्जो रखे थी। शमाल जो चंड ॾिसण लाइ मरकज़ी रूहत हिलाल कमेटी जो इजलास अॼु इस्लामाबाद में थींदो। मरकज़ी रूहत हिलाल कमेटी जो चेयरमैन मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद इजलास जी सदारत कंदो। शाहिदनि जे बुनियाद ते चंड नज़र अचण या न अचण जो फ़ैसिलो कयो वेंदो। मौसमियात खाते अॻकथी कई आहे त शवाल जो चंड नज़र अचण जो इम्कान नाहे। ईद उल फितर 3 मई ते थींदी। ओघरा गासलेट जी क़ीमत में घटाई जो ऐलान करे छॾियो। LPG फ़ी किलो जी क़ीमत में 15 रुपया 27 पैसा घटाई कई वई। नोटिफिकेशन जारी कयो वियो। फ़ी किलो LPG हाणे 231 रुपया 85 पैसा फ़ी लीटर जे हिसाब सां मिलंदी। कोयटा जे कचलाक वारे इलाक़े में नामालूम जाबदारनि अफ़गान औरत ऐं संदसि 5 ॿारनि खे कोही क़त्ल करे छॾियो। किले की बी अहमद शाह नासरान में नामालूम माण्हुनि तेज़ रफ़्तार औज़ार सां अफ़गान औरत ऐं संदसि ॿारनि खे क़त्ल कयो। क़त्ल थियलनि में हिकु औरत ऐं 2 नीगर ऐं 2 नीगरूं शामिल आहिनि जिन जूं उमिरूं 9 खां 12 साल आहिनि। मक़तूलनि जा मढ़ पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कया विया। मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा वधीक 66 नवां केस ज़ाहिर थियण जी तस्दीक। सिहत जे क़ौमी इदारे NIH जो चवणु आहे त हाकारी केसनि जी शरह 0.34% रही सॼे मुल्क में 119 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी आहे ऐं कराची समेत सॼे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु सुभाणे मिटीअ वारियूं हवाऊं हलंदियूं। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु कराची में मौसम गरम ऐं मूसट वारी रहंदी। गर्मी पद 38 खां 40 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहण जो इम्कान आहे। मौसमियात खाते पारां अलर्ट बि जारी कयो वियो। अवाम खे मिटीअ वारियूं हवाऊं हलण बाबति बि आगाही ॾिनी वई। मौसमियात खाते मूजिबि हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर ख़ासि, छटे ऐं बदिन में मिटीअ वारियूं हवाऊं हलंदियूं।